ठटे मां रमज़ान मेमून जी रिपोर्ट मूजिब ठटे लॻ ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर पारां सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी जी मान में अफ़तार पार्टी जो इतमाम कियो वियो, जंहिं में वॾे अंग में शहरियुनि सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। इन मौक़े ते अली हसन ज़रदारी पाक डिजिटल मीडिया सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो त जेलनि जे माहौल दुनिया खे मुख़्तलिफ़ हुजे थो। सिंध अंदरि ख़तरनाक क़ैदियुनि लाइ हिकु मख़सूस जेल तामीर कराइण लाइ सिंध हुकूमत खे लिखियो आहे ऐं तजवीज़ ॾिनी वई आहे त ठटे लॻ झिरक में या मलीर वारे इलाइक़े में 1000 एकड़ एराज़ी ज़मीन मुख़्तस करे ॾिनी वञे त जीअं संगीन ॾोहनि में मुलविस वॾनि ख़तरनाक क़ैदियुनि खे उते रखी सघिजे। सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी वधीक चयो त मकली ते ज़ेर तामीर डिस्ट्रिक्ट जेल जो कमु आख़िरी मरहले में आहे। ईद खां पोइ ठटो जेल खे क़ैदियुनि लाइ खोले इन जो इफ़्तिताह कयो वेंदो। सूबाई वज़ीर चयो त ठटो डिस्ट्रिक्ट जेल खे मॉडल जेल बणाए रहिया आहियूं, जंहिं में ठटे, सिजावल ऐं बदीन जे क़ैदियुनि खे रखियो वेंदो ऐं ठटो डिस्ट्रिक्ट जेल में क़ैदियुनि जी गुंजाइश 2000 जी रखी वई आहे। इन मौक़े ते अफ़तार पार्टी तक़रीब में ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर, पेपे ज़िले ठटे जे जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ कुरैशी, घोड़ाबारी टाउन कमेटी जे चेयरमैन रमज़ान पंवर, ज़िला काउंसिल ठटो जे वाइस चेयरमैन मुमताज़ जलबाणी ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।